कश्मीर जे ॻोठ वरियो खानमाची में बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ धरती धणी तहरीक जे सर ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में वॾे अंग में पार्टी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हबीबुल्लाह सबज़ोई, अहमद अली मज़ारी, ज़ाहिद ख़ालिक सोलंकी, अली मलिक, बरकत अली गुल मज़ारी, बाक़ी शोएब सोलंकी ऐं ॿियनि जो चवणु हो त कश्मीर जे ॻोठ वरियो माछी टाउन में हुअण सां गॾोगॾु अंग्रेज़नि जो दौर जो क़ाइमु थियल क़दीमी ॻोठ आहे। पर अफ़सोस हिन जदीद दौर में भी ॻोठाणा मिठे पाणी, बिजली, रोड, रस्तनि समेत ॿियनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे। हुनजो त ॻोठ वरियो माछी में समी घर हुअण सां गॾोगॾु वॾो वोट बैंक पिणु आहे। पर अफ़सोस ॻोठ वरियो माछी जे रहवासियुनि खे केतिरनि ई सालनि खां बुनियादी सहूलियतुनि खां महरूम रखियो वियो आहे। हुननि मुतालबो कयो त ॻोठ वरियो खान माछी में मिठे पाणी समेत रोड ऐं बुनियादी सहूलियतूं फ़राहम करे ॻोठाणा मां मायूसी ख़तमु कई वञे, न त ॿी सूरत में धरती धणी तहरीक तरफ़ां सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।